नाज़रीन वाक़े अहम ख़बर ॾियूं। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पिण ख़ास मेहमान तौर शरीक थियो है। ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन थियो है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पिण ख़ास मेहमान तौर शरीक थिया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पिण ख़ास मेहमान तौर शरीक थिया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी भी शरीक थिया आहिनि। ये अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। अवांखे आगाह कई पिया। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पिण शरीक थिया आहिनि। ये ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी ख़ास मेहमान तौर शरीक थिया आहिनि। नवाबशाह खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर आमिर भट्टी लाइन ते मौजूद है। जी आमिर भट्टी, आगाह कजो। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद में तकरीब थी है, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाबशाह जे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में 5 कॉन्वोकेशन मुनक़िद कयो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर नासिर शाह, MPA हाजी अली हसन ज़रदारी, MPA गुलाम कादिर जांजो, कासिम सुमरो, नवाबशाह जे कमिश्नर अब्दुल अलीम लाशारी, सियासी समाजी प्रोफेसर ऐं वालिदिन पिणु शिरकत कई, जॾहिं त MPS पास कंदड़नि शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वयूं ऐं जॾहिं त पोज़ीशन माणींदड़नि खे गोल्ड मेडल ॾिना विया। उन मौक़े ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलशन मेमन चयो त ही असांजी यूनिवर्सिटी जो 5 कॉन्वोकेशन थी गुज़रियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं पियूं वञनि। जी ठीक है आमिर, बड़ी मेहरबानी और तफ़सील ना। ख़बर अवांखे ॾियूं पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद जो 5 कॉन्वोकेशन जारी है। तकरीब में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ख़ास मेहमान तौर शिरकत कई है, जॾहिं त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पिण ख़ास मेहमान तौर शरीक थिया आहिनि। पंहिंजे